Thanks God. Now she's out of danger. तॾहिं सां जेकॾहिं तव्हां भॼ डुक न करियो हा त शायदि नो डॉक्टर साहब नो। जंहिंखे ज़िंदा रहणो आहे उनखे ज़िंदा ई रहणो आहे। आई मीन शी हैज टू अलाइव। पर तनवीर साहब तव्हांजी पंहिंजी सिहत, बहरहाल तव्हां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, ओके? डॉक्टर सबिया, डॉक्टर तनवीर जो छा हाल आहे? ठीकु आहे। बुशरा हिन शख़्स सां मिली मूंखे हमेशह उर्दू जो इहो शेर यादि ईंदो आहे, जिंदगी से ये गिला है मुझको, तू बहुत देर से मिला है मुझको। डॉक्टर तनवीर जी शख़्सियत एतिरी सहरंगेज़ आहे जो जेको हुन सां मिले थो हुनजो मदाह थियो वञे। ॾिस न, जे शख़्स खे ख़बर बि आहे त मुंहिंजी ज़िंदगी 4 ॾींहं आहे, उन जे बावजूदि हुन जे चेहरे ते हर वक़्तु मुस्कुराहट आहे। ही इज़ रियली ग्रेट मैन। हेलो रिसेप्शन, आप प्लीज रूम नंबर 1 में मरीज के होश अची वियो आहे। जल्दी कंहिं डॉक्टर खे मोकिलियो। हा थैंक यू। छा थियो बाबा? हाँ छा थियो? तू घबराए ना, मां तोखे दवा ॾियां थी, तू बिल्कुलु ठीक थी वेंदी। हाँ किथे सूरत? किथे? मां तोखे दवा ॾियां थी, ठीकु आहे? तू बिल्कुलु ठीक थी। डॉक्टर तनवीर, तव्हांखे छा थियो? डॉक्टर लास्ट तू वञ आईसीयू इन्फॉर्म कर, इमरजेंसी आहे। ओके डॉक्टर तनवीर, छा पियो थिए तव्हांखे? तव्हांखे ॾाढी तकलीफ़ अची वई न? साह मुझंदो तकलीफ़ त थींदी न। डॉक्टर सबिया, उन छोकरी जा कहिड़ा हाल है? छोकरी? अच्छा, उहा छोकरी ठीक आहे। थैंक्स गॉड। हेलो सिस्टर, आप कीअं आहियो? आई एम फाइन। बाबा तव्हां कीअं आहियो? हाणे ठीक आहियां। वेरी गुड वेरी गुड। हे ॾिसो, मूं तव्हांजे लाइ छा आंदो आहे। बाबा हे ॾिसो न, मां तव्हांजे लाइ छा छा आंदो आहे। धीअ, ही ॾिस न, मूं तुंहिंजे लाइ छा आंदो आहे। सर, शी इज ब्लाइंड। What nonsense. Really, sir? Are you joking? Sir, believe me.